बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां नज़ीर शहर कुछ ॾींहं अॻु में मुसाफ़िर खाना जेको आहे ठरीमीरवा में सीगेस रोड ते पीरोसण रोड जे भरिसां उन बाबति जेको आहे सो ख़बरूं हलायूं असांजे सहाफ़ियुनि दोस्तनि ऐं सहाफ़ी न्याज़ शहर हिकिड़ी सुठी मुहिम हलाई। मां उनखे हिन ॻाल्हि ते मञींदुसि। उन खां पोइ कुझु कल्ह वीडियो ज़ाहिर थिया ऐं कुझु पोस्टूं ज़ाहिर थियूं त कुझु माण्हू जेका आहे सो उन लाइ चंदो गॾु करे रहिया हुआ त मुसाफ़िर खानो असां ठहिराईंदासीं ऐं जंहिंमें कंहिंजे लाइ लिखियलु बि आहे त 5000 कंहिं ॾिना कंहिं हेतिरा ॾिना। बहरहाल उहो चंदो गॾु थियो पिए ऐं अॼु जेको आहे सो वीडियो आई आहे त टाउन वारनि पंहिंजो कमु शुरू करे ॾिनो आहे ऐं मुसाफ़िर खाने जी जेका आहे सा मरमत शुरू करे ॾिनी आहे। हाणे सुवाल इहो आहे त जंहिंजो कमु आहे कमु उहे कनि पिया, जंहिंजी ज़िमेवारी हुई उहे ज़िमेवारी पूरी कनि पिया ऐं जिन सहाफ़ियुनि जी ज़िमेवारी हुई ख़बरूं ठाहिण जी उन्हनि ख़बरूं ठाहियूं, पंहिंजी ज़िमेवारी पूरी कई। पर हीअ जेको आहे सो चंदे वारी हज़रात, चंदे वारा दोस्त, इहे छाजे लाइ चंदो गॾु कयूं? इन्हनि खे चंदे जी शायदि ज़रूरत हुई या इन्हनि खे को ॿियो पंहिंजो सिस्टम करिणो हो या छा करिणो हो। बहरहाल इहो हिकिड़ो ट्रेंड हुयो किलो के हिसाब सां या हिकिड़े क़िस्म जो धंधो हुयो, तव्हां ईअं ई सम्झो।